पीपी अॻवान राजा परवेज़ अशरफ तरफ़ां NA 185 में पार्टी उम्मीदवार जे खचनि ते ॻणती जो इज़हार कयो आहे। राजा परवेज़ अशरफ जो चवणु हो त पीपल्स पार्टी जे उम्मीदवार दोस्त मोहम्मद खोसा धांधली जा संगीन इल्ज़ाम लॻाया आहिनि। संदसि चवणु हो त ॿिन्ही पार्टियुनि विच में मुआहिदो थियो हो त संदन रनर अप उम्मीदवार नंढी चूंड में हिसो वठंदो ऐं ॿी पार्टी हिमायत कंदी। हुन चयो त NA 185 डेरा गाज़ी खान में नून लीग हिन मुआहिदे जी पासदारी न कई। राजा परवेज़ अशरफ चयो त दोस्त मोहम्मद खोसा जा इल्ज़ाम संजीदा आहिनि। हुकूमती इत्तेहादी हुजण जे बावजूदि ही सूरतहाल छो पैदा थी। हुन चयो त चीफ इलेक्शन कमिश्नर खे नोटिस वठी अणधुरी जांच करे कार्रवाई करणु घुरिजे। इहा अहम ख़बर आहे जेका अवां सां शेयर करे रहिया आहियूं त पीपी अॻवान राजा परवेज़ अशरफ तरफ़ां NA 185 में पार्टी उम्मीदवार जे खचनि ते ॻणती जो इज़हार कयो आहे। राजा परवेज़ अशरफ जो चवणु त पीपल्स पार्टी जे उम्मीदवार दोस्त मोहम्मद खोसा धांधली जा संगीन इल्ज़ाम लॻाया आहिनि। संदसि चवणु हो त ॿिन्ही पार्टियुनि विच में मुआहिदो थियो हो त संदन रनर अप उम्मीदवार नंढी चूंड में हिसो वठंदो ऐं ॿी पार्टी हिमायत कंदी। हुन चयो त NA 185 डेरा गाज़ी खान में नून लीग हिन मुआहिदे जी पासदारी न कई। राजा परवेज़ अशरफ चयो त दोस्त मोहम्मद खोसा जा इल्ज़ाम संजीदा आहिनि। हुकूमती इत्तेहादी हुजण जे बावजूदि ही सूरतहाल पैदा छो थी। हुन चयो त चीफ इलेक्शन कमिश्नर खे नोटिस वठी अणधुरी जांच करे कार्रवाई करणु घुरिजे। पीपी अॻवान राजा परवेज़ अशरफ तरफ़ां NA 185 में पार्टी उम्मीदवार जे खचनि ते इज़हार जो कयो आहे।